नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंडियारो में ख़बर ॾींदा हलूं त कंडियारो भरिसां ॻोठ पुञल मंगरियो जे रवासी औरतुनि ऐं ॻोठाणनि पारां बिरादरी जे बाअसर जे मुबीना ज़ियादतियुनि ख़िलाफ़ नेशनल प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। इन मौक़े ते खानज़ादी पूंज ससी जाफ़र मंगरियो ऐं ॿियनि दाईंदे चयो त बरकत मंगरियो असांजे ख़िलाफ़ ऋण ॿारे ॾिनो आहे। कुर्बान मंगरियो इरीगेशन में क्लार्क संदुसि वेझो रिश्तेदार आहे जंहिं असांजी जॻह ते कब्ज़ो करे छॾियो, जंहिंजे करे हू बेघर थी दर बदर वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर है। हिननि चयो त बाअसर रिश्तेदार अॼु असांजी औरतुनि खे घुराए कमरे में बंदि करे उन्हनि खे मारकुट करे संदुसि तज़लील कई है। गरीब हुजण जे करे केर बि मदद करण वारो न आहे। बाअसर असांजी औरतुनि ते तज़लील कई है, जंहिंखां पोइ असां कंडियारो थाणे ते रिपोर्ट दाख़िल कराई है, जंहिंखां पोइ हू वेतर मच्छरजी पिया आहिनि, असांखे मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। पुलिस बाअसर जो हिकु माण्हू गिरफ़्तार करे खे छॾे ॾिनो आहे। पुलिस बि मदद करण जे लाइ तयारु न आहे। हिननि मुतालबो कयो त नोटिस वठी बाअसर इरीगेशन जे क्लार्क कुर्बान मंगरियो बरकत मंगरियो खिलाफ कदम खणी सांस इंसाफ कयो वञे। एसपी साहब के अपील था कयूं, असां मदद कई वञे। असां नाज दिया असां घर खां बेघर ऐं 2 साल थिया आहिनि। असांखे इंसाफ़ खपे। असांखे नाज दिया असांजे घर ते कब्ज़ो करे वेठा आहिनि। असां घुराए वियो आहे ठाह करण जे लाइ। असांखे घुराए कमरे में बंदि करे असांखे कुर्बान मंगरियो असांखे घुराए करे असांखे अपील था कयूं सिंध गवर्नर खे, कोर्ट के, हाई कोर्ट के असांखे मदद कयो वञे, असांखे पंहिंजो घर मिले, न त असां पंहिंजो पाण खे बाहि ॾेई साड़े छॾींदासीं। बंदि करे असां थोके में घुरायो वियो आहे। असांखे औजार खणी असां ते हथियार खणी असांखे मारियो वियो आहे, ज़बरदस्ती कई आहे। असां ते सही करण ते असांखे बचायो वियो आहे, असां कमरे मां कढियो वियो आहे। कमरे मां असांखे तॾहिं उन्हनि कढियो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।